दोस्तों अॼु असां तव्हांखे मेट्रो ट्रेन जे बारे में ॿुधायूं था। जीअं मेट्रो बस आहे उन सां कनेक्टेड आहिनि इहे मेट्रो ट्रेन आहिनि। सो लहण जा चढ़ण जा साॻा जीअं रस्ता ईअं आहिनि। सो हीअ अंडरग्राउंड आहे। सो तव्हांखे ॾेखारींदो हलां थो अॻिते असां तव्हांखे ट्रेन वारो जो निज़ाम आहे उहो तव्हांखे ॾेखारियां थो। सो अचो छो तव्हां कीअं हीअ थोरा ट्रैक ठहियल आहिनि। तव्हां मशीन वारे ट्रैक ते हलो या हूअं वञो जीअं हलो, पर असां मशीन वारो ट्रैक खणूं था। ॾिसूं था पोइ हिन में असां थोरो हल्को झटको आयो पर वरी बि कंट्रोल करे वियासीं। सो ॾिसो हीअ अंडरग्राउंड आहे तक़रीबन सम्झां थो त 4-5 मंज़िला हेठि आहे रस्ते खां मुंहिंजे ख़्याल में। थी सघे तव्हां ग़लति हुजे या छा, वरी को दोस्त अहिड़ो असांखे करेक्शन कराए। सो हीअ ट्रैक आहे, ॾिसंदा हलो तव्हांखे ॾेखारींदा हलूं। पोइ हिन मशीन वारे ट्रैक मां निकिरी रहियासीं, हाणे वञूं था अञा बि अॻिते। सो जीअं तीअं हेठि थींदो वेंदो, यानी 4-5 मंज़िला हेठि थींदो वेंदो ॾाकणनि सां। सो हीअ सीन आहे मेट्रो ट्रेन जो इस्तेमाल जो। केॾो सुहिणो ठहियल आहिनि रेलवे जा स्टेशन। चेक कयो मेट्रो रेलवे आहे। सो ही मेट्रो स्टेशन हिते लाइव म्यूज़िक को वेठा आहिनि, जीअं हिते हलाईंदा वेंदा आहिनि। सो ही लाइव म्यूज़िक हले पंहिंजो, माण्हुनि खे पैसा ॾींदा वेंदा आहिनि। सो इहो आहे मेट्रो रेलवे जो स्टेशन। मेट्रो बस खां हेठि लही करे असां मेट्रो ट्रेन में वञूं था पिया। सो तव्हांखे ॾेखारियां हीअ निज़ाम। सफ़ाई केॾी लॻी पई आहे ऐं हर को माण्हू पंहिंजे मगन में लॻो पियो आहे। अंदरि स्टोर बि आहिनि, तव्हां को पाणी वाणी या का शइ वठो उहो वठी सघो था। हीअं ATM बि लॻा पिया अथव। ॾिसो स्टोर्स आहिनि हिते, जा कॉफ़ी शॉप्स आहिनि। ATM कार्ड बि तव्हां पंहिंजो स्विप करे सघो था। सो कार्ड स्विप कयूं, असां पंहिंजो कार्ड स्विप करे ॾिसूं। सो हाणे वरी असां हीअ सीन ॾिसो त केॾो वॾो हेठि आहे। तक़रीबन मां सम्झां थो त 5-6 मंज़िला हूंदो हेठि। सो अञा असां हेठि था वञूं, वॾो ट्रैक ठहियल आहे। ऐं हिते वरी हिकिड़ी ॿी शइ जेका मूं ॿुधाई वई आहे दोस्तनि यारनि जे तरफ़ां त तव्हांखे यानी राइट साइड ते बीहणो आहे किथे बि ॾाकण ते या किथे बि। लेफ़्ट साइड जेको उहो फास्ट ट्रैक हूंदो आहे माण्हुनि जे हलण जे लाइ। सो ईअं ई हिते तव्हां ॾिसंदव त जेके स्लो हलनि था, आहिस्ते हलनि था, उहे पासे में तव्हां राइट साइड ते बीठा आहिनि। ऐं जंहिंखे तकिड़ो वञिणो आहे उहो वञी लेफ़्ट तां गुज़री थो वञे। सो ईअं ई माना हीअ हिकिड़ो हिते कानून आहे हिते, या मूंखे न सम्झ त छा आहे, त मूंखे दोस्तनि ईअं ॿुधायो। सो असां बि उन गाइडलाइन सां पंहिंजे राइट साइड ते बीठा आहियूं त जीअं तकिड़ा जेके माण्हू आहिनि उहे लेफ़्ट सां निकिरी हलिया वञनि। सो हीअ तक़रीबन हेठि अची विया असां हाणे। सो वॾी मंज़िलूं हेठि मुंहिंजे ख़्याल में, एग्ज़ैक्ट ख़बर न आहे पर गपल हेठि आहे। सो आउं हाणे रेलवे ट्रैक ते अची विया हुते। सो हीअ आहे हुन पासे वञण जो, हीअ ॿई पासा आहिनि। सो आउं तव्हांखे ॾेखारियां सॼो टोटल। हीअ ट्रेन अचे पई, चढ़ो चढ़ो। सो हिन में असां हाणे वेहूं था पिया। सो सुबुह जो टाइम आहे, सो केॾो रश लॻो पियो आहे। ऐं सो असां हाणे पंहिंजे ट्रेन में वेहूं था पिया। सो ईअं माण्हू निकिरंदा आहिनि, ईअं असां वेहूं था पियो साम्हूं। सो
सो ही अंदर जो थोरो व्यू आहे तव्हां ॾेखारींदा हाणे असांजो स्टॉप अचे थो पियो सो हाणे असां हलंदासीं पंहिंजे स्टॉप सो आराम दे सफ़र फस्ट क्लास तरीक़े सां वेठासीं असां वेठासीं सीट आहिनि त माण्हू वेही थो रहे न त पोइ वरी माण्हू बीहंदो रहंदो सो Dördüncüler. सफ़र रेलवे जो हिते ख़तमु थिए थो सो वरी असां हाणे मथे चढ़ूं था पंहिंजे हीअ पाणी जी मशीन लॻी पियूं हिते तव्हां कॉइन विझंदव त तव्हांजो पाणी हेठि निकिरी ईंदो ऐं हीअ बि हिते बि साॻियो निज़ाम वरी हाणे वापसि वरी मथे चढ़ूं था त तव्हांखे ॾेखारियूं मथे जो सीन कीअं आहे मथे जो सीन मथे निकिरी आयासीं ऐं हाणे वरी मथे चढ़ूं था पंहिंजे हीअ सॼो ठाहिया पिया नक्शा ठाहिया पिया त किथे किथे तव्हांखे वञिणो आहे छा आहे सो मेट्रो रेलवे जो निज़ाम अॼु तव्हांखे ॾेखारियोसीं ऐं ईअं ॿाहिरि निकिरी आयासीं सो ही मेट्रो जो निज़ाम तव्हांखे ॾेखारियो सो ईअं आहे इस्तांबुल जो मेट्रो जो निज़ाम सो मुंहिंजे ख़्याल में असांजी वीडियो अॼु केसिताईं पूरी थींदी हीअ वरी बि मिनी बसिस आहिनि हिते नंढियूं बसिस आहिनि जेके तव्हां स्टेशन ते तव्हां हिन में मुख़्तलिफ़ हंधि वञी सघो था पिया सो हीअ बि हिकिड़ा हर बस स्टॉप ते ईअं शॉप आहिनि पाणी जा हल्को फुल्को फूड जा सो ईअं तव्हां हिते हर शइ वठी सघो था सो इहो नंढो सो हिकिड़ो वीडियो व्लॉग हो सो ॾिसोसि पसंदि कयो ठीकु आहे सर वरी महिरबानी तव्हां सुठो सिंधी अस्सलाम वालेकुम